डिप्टी कमिश्नर ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर सां गॾु डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा अॼु पंहिंजी ऑफिस में आम चूंडुनि 2024 दौरान सूबाई ऐं क़ौमी असम्बली उम्मीदवारनि सां इलेक्शन जे ज़ाब्ता इख़लाक़ बाबति गॾिजाणी कई। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शाहनवाज़ ब्रोही आयल समूरनि पार्टियुनि जे उम्मीदवारनि खे ज़ाब्ता इख़लाक़ बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त कंहिं बि सरकारी इमारत या इलेक्ट्रिकल पोल ते कंहिं बि सियासी पार्टी जो झंडो या बैनर नाहे लॻाइणो। हथियारनि जी नुमाइश ऐं हवाई फायरिंग करण पिणु ॾोहो तसवुरु कयो वेंदो, जॾहिं त लोकल गवर्नमेंट या सरकारी मशीनरी जे इस्तेमाल ते पिणु पाबंदी हूंदी। हुन चयो त मुख़्तस कयल रूट ऐं जॻह ते रैली या कॉर्नर गॾिजाणी कई वञे ऐं उन्हीअ जी पेशगी इतलाउ पिणु ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस खे ॾिनी वञे त जीअं को सिक्योरिटी जो मसइलो पेश अची न सघे। इलेक्शन कमीशन या डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर पारां जारी कयल पास खां सवाइ को बि नुमाइंदो या मीडिया सां लाॻापो माण्हू पोलिंग स्टेशन जे अंदरि नथो वञी सघे। हिन मौक़े ते SSP सां गॾु कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन ख़ासकेली पारां रैलियुनि जलसनि ऐं जुलूसनि बाबति सिक्योरिटी बाबति पिणु आगाही कंदे चयो त समूरा उम्मीदवार पंहिंजी कॉर्नर गॾिजाणियुनि ऐं रैलियुनि खे रूट्स जी पेशगी इतलाउ ॾियनि त जीअं उन्हनि खे सिक्योरिटी फ़राहम करे सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची